बिजशाहवाला में प्राइमरी टीचर और जूनियर स्कूल टीचर के IB टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारन पारां मुतालबन जी मंजता लाइ प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन ग़ुलाम अली खोसो, इशफाक अली मलक, अली हसन गाहोटी, ज़ुबैर अहमद गाहोटी ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त तालीम खाते पंहिंजा नवाज़ पॉलिसी तहत सिंध खे ॿिनि हिसनि में विरहाए मनपसंद इलाक़नि में 32 मार्कूं खणंदड़ उम्मीदवारनि खे ऑफर ऑर्डर ॾिना आहिनि, जॾहिं त 30 खां 39 मार्कूं खणंदड़ अधु सिंध जा नौजवान गुज़िरियल 2 सालनि खां रोडनि, चौकनि, चौराहनि ते इंसाफ़नि लाइ सरापा एहतजाज बणियल आहिनि। हुन चयो त हिकु सिंध में 2 क़ानून लागू करे बेरोज़गार नौजवाननि सां नाइंसाफ़ी कई पई वञे। हुन निगरान वज़ीर आला सिंध जस्टिस बाक़िर मक़बूल, गवर्नर सिंध कामरान टिसोरी ऐं ॿियनि आला अमलदारनि खां मुतालबो कयो त 30 खां 39 मार्कूं खणंदड़ उम्मीदवारनि खे ऑफर ऑर्डर ॾिनो वञे, नौजवाननि में पखिड़ियल बेचैनी ख़त्म कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।